मामा को कावा पिला भाई। वाह भाई वाह, ही सही रमज़ान जी ख़ुसूसी मेहरबानी आहे। नालो छा अथई? सिंधी ईंदी अथई? न उर्दू ईंदी अथई? किथां जो आहे? कोटिया का? माशाल्लाह। ये कब से कावा का काम कर रहा है? आज माशाल्लाह आज आया, यानी आज ही कावा का काम स्टार्ट कर दिया। ज़बरदस्त। आज यानी पहला दिन है? पहला दिन है। सही सही। नाम क्या है? गुलबदीन। अंदाज़ो लगायो अॼु पहिरियों ॾींहुं अथसि। पहिरें ॾींहुं अची माना काओ चांहि जी माना शुरूआत वरिती अथई। ऐं कायो चांहि वारो यको बाज़ार में न हुयो। जीअं आयो कोप ॿ कोप हुन वरितसि रमज़ान, हिकिड़ो कोप मूंखे पीआरी। हाणे हिसाबु लॻायो पूरी बाज़ार आहे, केतिरा कोप हिन जा पहिरें ॾींहं में हली वेंदा। यानी हिन जो हिकिड़ो थर्मास तक़रीबन कलाक ॾेढ में ख़तमु। ऐं हिकिड़े थर्मास मां मुंहिंजे ख़्याल में निकिरंदियूं हुजूं कुझु चांहियूं 15 खां 20, या चलो जेतिरियूं बि निकिरनि, पर माना ॾिसो हिसाबु किताबु त अचण सां ई कमु शुरू करे छॾियो अथई। हे काओ चांहि बाज़ार में हिकिड़े नाबीन खे ॾिठमि जेको ख़ैरात वठी रहियो हुयो। ऐं अगरि हिन खां तव्हां पुछंदव त अगरि अलाह साईं तोखे हिकिड़ी शइ सां नवाज़े त तूं छा घुरंदे, त यकीन पुछो उहो इहो ई चवंदो त अलाह साईं मूंखे अखियूं ॾे, ॿियो कुझु दौलत वग़ैरह मूंखे न खपे, कार बंगलो न खपे। पर जंहिंखे अखियूं आहिनि, जेको सही सलामत आहे, उहो वरी चवंदो आहे त मां मोहताज आहियां। के पुजी नथा सघनि रुगो गिलाऊं, नदीर जेके संगत जा गदार हूंदा सदाई ख्वार, जेके संगत जा गदार हूंदा सदाई ख्वार। हाणे किलो पली ॾे, छा ॾे? किलो पली ॾे, अधु किलो हुरबो ॾे, थोड़ी पालक हुजे सिंधी। हाँ वीआईपी सफ़ा ॾे ज़बरदस्त। ले आदर लिया। क्या है? बंद गोभी? गाड़ी गोभी। माशाल्लाह गाड़ी बंद गोभी। दोस्तों ॾिसो हितां ॻोठनि में आहे। ऐं हिते कराची में ही शयूं हूंदियूं आहिनि, असांखे माना अणमुदायतियूं बि शयूं मिलंदियूं आहिनि, ऐं अजीबो ग़रीब शयूं बि असांखे ॾिसण में मिलंदियूं आहिनि। हीअ गाड़ी बंद गोभी, हा। ऐं सॼी हीअ ईअं अथव, ईअं न त माना ॿाहिरां ईअं आहे, सॼी तव्हां कलर लाईंदोसि त ॾिसो केॾो प्यारो कलर आहे हिन जो। हीअ बंद गोभी। हीअ हले रमज़ान भाई, हिनखे कचो बि खाईंदा आहियूं असां। ॿिए ॾींहुं सुबुह जो स्कूल मां छॾणु आयुमि, ॿारनि खे ॾिठमि त ॿकरियूं मुंहिंजे हथ जा लॻल जेके वणनि उहे खाई वियूं हुयूं। पर स्कूल वारनि खे शाबाश आहे, ॿकरियुनि खे रोकण जे लाइ ही सपोर्ट ॾिनी अथनि। दोस्तो मोटर साइकिल जो पायदान भॼी पियो, ऐं मां मुनासिबु सम्झो त यार हाणे हिन खे जेको आहे न वेल्डिंग नथा करायूं, डायरेक्ट ही हिन जो जेको आहे सो सॼो फ्रेम चेंज था कयूं। फ्रेम चेंज करण लाइ मेहराणा ऑटोज़ वटि पहुतुमि, जेको गुलशन हदीद फेज़ 1 में मौजूदु आहे। माण्हू पंहिंजी मोटर साइकिलनि में लॻा पिया। कमकार जे हवाले सां ही मेहराणा ऑटोज़ आहे फेज़ 1 में। गेट खां जीअं तव्हां क्रॉस कंदव त सिधे हथ ते तव्हांखे ही वॾो ऑटोज़ जो दुकानु मिलंदो। ख़ैर सां ही फ्रेम वरितो जेको मूंखे 700 में रबड़नि सूदो मिलियो। रबड़ भी लॻाया, फ्रेम लॻाए करे, ऐं मां जेको आहे सो हिनखे ॾिना दुकान वारे खे 700 रुपया, ऐं बकाया हुन मूंखे ॾिना। ऐं पोइ मां सिधो आयुमि पिपरी लाड़काणा रियल एस्टेट ते, जिते दोस्तनि सां मुलाक़ात करणी। साईं नज़र काथे काथे तो वञे, जेके यूट्यूब ते व्लॉग भरे थो, अल्हम्दुलिल्लाह ये सुठो कमु आहे, तमामु बहितरीनु। माना ॼाण मिले थी न मुंहिंजी शयुनि मां, ॼाण मिले थी। मां लाइक बि कंदो आहियां, शेयर बि कंदो आहियां। महिरबानी सर, महिरबानी सर। ॾिसंदो आहे नज़ीर महिमान ऐं नौजवाननि खे तूं ॾाढी जेको आहे दिलचस्पी वठाईंदो आहे कारोबार में। त भाई धाणा खपायो, हे बीह खपायो, हे पालक खे हीअं करे खपायो। यार तोखे सलाम आहे। महिरबानी महिरबानी। सलाम आहे। कुर्ब कुर्ब। साईं नज़र मोहम्मद सूमरे सां कचहरी हली रही त हिकिड़ो जोगी आयो, जेको पंहिंजी बीन वॼाए करे असांखे धुन ॿुधाए रहियो हुयो। भाउ नज़र मोहम्मद सूमरे चयुसि त यार नांग ॾेखार। सो जोगीअ माज़रत कई त नांग मूं वटि न आहे, बाक़ी ही बीन वॼायां थो, तव्हां ॿुधो।